أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ذلك ليعلم أني لم أخنه بالغيب وأن الله لا يهدي كيد الخائنين وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته ये आयत नंबर 52 ऐं 53 सूरत यूसुफ जूं हाणे जेको सच्चाई साम्हूं अची वई आहे इहा बादशाह खे ख़बर पइजी वई ऐं सभिनि खे ख़बर पइजी वई त यूसुफ अलैहिस्सलाम जेके आहिनि उहे सचा आहिनि ऐं जेका मिनिस्टर जी ज़ाल आहे उन पंहिंजे वात सां पंहिंजो जुर्म जेको आहे उहो क़बूल कयो। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जी सचाई जेका आहे उहा सभिनि जे अॻियां अची वई आहे त हाणे जेको आहे किंग बादशाह जेको आहे उनखे ख़बर पइजी वई त यूसुफ अलैहिस्सलाम कहिड़ो क़िस्म जो को बि गुनाह न कयो आहे त जेको शराब पीअण वारा हुयो बादशाह सलामत उनखे मोकिलियो यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी अचण लाइ त यूसुफ अलैहिस्सलाम उते मौजूदु न आहिनि इन करे उन्हनि खे मोकिलियईं। जेको 54 नंबर आयात आहे इन खां पोइ वारी उन्हनि में जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे बादशाह जेको ऑर्डर ॾींदो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे मूं वटि वठी अचो। ॿियों दफ़ो ऑर्डर न पहिरियां बि अॻु में बि चई चुको पर हाणे वरी चवंदो आहे इन जो मक़सदु यूसुफ अलैहिस्सलाम उते न हुया त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम ॾे उहे जेके शराब पीअण वारा हुया बादशाह खे उहे विया होॾे त उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे छा थो मैसेज ॾिए उन्हनि खे छा थो चए त अञा यूसुफ अलैहिस्सलाम जेल में आहे अञा ॿाहिरि न आयो आहे त चए थो इहो मां इन लाइ कयो त मां पंहिंजी सचाई जेका साबित थिए इहो मां सभु कुझु जेको आहे इहो इन लाइ कयो उनजी वज़ाहत पेश कनि था त इहो मां इन लाइ कयो त जीअं बादशाह खे मुंहिंजी ख़बर पए त जेको मुंहिंजो मिनिस्टर हुयो जंहिंजे घर में मां कमु पियो कयां उनजी गैर मौजूदगी में मां ख़यानत न कई मां का अहिड़े क़िस्म जो को बि अमल न कयो ऐं बेशक अल्लाह बेशक जेको आहे अल्लाह सुब्हान व तआला जेको फ़रेब कंदा आहिनि जेके ख़यानत कंदा आहिनि जेके चालू हणंदा आहिनि उन्हनि जी चालू पूरियूं न थियणु ॾींदो आहे त इहा शइ जेका आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम चई। हिन आयत जेको तर्जुमो जेको क़ुर में लिखियलु हूंदो आहे उर्दू में या सिंधी में इन्हनि तर्जुमे में इहो ज़ाहिर थींदो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम चई रहियो आहे त जेको मिनिस्टर आहे अज़ीज़ आहे उनजी गैर मौजूदगी में मां को ग़लति कमु न कयो ऐं इहो यूसुफ अलैहिस्सलाम उन अज़ीज़ खे ॿुधाइण लाइ चई रहिया हुया। हालांकि अज़ीज़ जेको मिनिस्टर आहे उनखे त ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम बेगुनाह आहे उन जे अॻियां त साबित थी वियो जॾहिं शर्ट जेका आहे उहा ॾिठऊं त पोयां फाटल आहे उनजे मिनिस्टर जी ज़ाल जे जेको पंहिंजो माइट हुयो उन ई इहा चयो शायदि त अगरि इहो पोयां फाटल त यूसुफ अलैहिस्सलाम सचो त यूसुफ अलैहिस्सलाम उन में सचो हुयो तॾहिं त जेको आहे मिनिस्टर पंहिंजी ज़ाल खे चयो तव्हां औरतुनि जो जेको मकर आहे उहो ॾाढो किनो आहे उहो ॾाढो शदीद आहे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे चई आरिदन हादा यूसुफ मतिलबु इन शइ खे तूं वञे ॾे यूसुफ इन शइ खे इग्नोर कर मतिलबु अज़ीज़ खे त इहा शइ ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम बेगुनाह आहे त हे जेके आयात आहे इहा यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह खे ॿुधाइण पियो चाहे त बादशाह सलाम खे चए पियो त मां अज़ीज़ जी गैर मौजूदगी में मिनिस्टर जी गैर मौजूदगी में पंहिंजे मालिक जी गैर मौजूदगी में उनजे घर में मां का बि ख़यानत न कई। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मां ॿाहिरि निकिरंदुमि त छा थींदुमि मिनिस्टर बि कहिड़ो मालियाती जेको फाइनेंस जो आहे उहो मिनिस्टर थींदुमि ऐं उहो बादशाह जो ख़ासि माण्हू मां हूंदुमि छो जो अॻिली आयत में बादशाह पाण यूसुफ अलैहिस्सलाम खे चवंदो आहे त तूं परमनेंट मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे तोखे कोई बि हिलाए न सघंदो ऐं पोइ यूसुफ अलैहिस्सलाम हुनखे चवंदो आहे त मूंखे जेको आहे मालियाती वज़ीर ते मुक़ररु कर मूंखे जेको माल आहे उन्हनि ते मुक़ररु कर मूंखे इहो जेको आहे इहा तालीम अचे थी त जॾहिं बि को माण्हू कंहिं पंहिंजे एम्प्लॉई खे कंहिंखे बि एम्प्लॉई खे पंहिंजे कंहिं एम्प्लॉई खे ऑफिस जे मुलाज़िम खे हायर कंदो आहे त कहिड़ी शयूं ॾिसंदो आहे ॿ शयूं ॾिसंदो आहे हिकिड़ी उहा शइ त उनजी क्वालिफिकेशन हुजे उनजी डिग्री हुजे उनजो एक्सपीरियंस हुजे इहो त हर कोई ॾिसंदो आहे ऐं ॿी शइ उहा ॾिसंदो आहे त उन में सचाई हुजे उहो सचाई सां कमु करे छो जो जॾहिं बि बॉस हूंदो आहे त बॉस हर वक़्तु 24 कलाक वेठो न हूंदो कमु करण वारे सां कोई क्लार्क हुजे कोई बि हुजे अगरि बॉस हुन सां गॾु वेठो हुजे सभु कुझु हुनखे सम्झाए त पोइ बॉस खे उहो मुलाज़िम रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे बॉस पाण ई कमु करे बॉस चाहींदो आहे त मुंहिंजी गैर मौजूदगी में उहो जेको आहे सही कमु करे जेको मां हुनखे कमु चवां ऐं उहो सही कमु करे उन में का ख़यानत न करे ऐं उन में एतिरी कैपेबिलिटी बि हुजे उन में एतिरी सलाहियत बि हुजे त उहो कमु करे सघे त तॾहिं उनखे उहो जॉब मिलंदी आहे।
त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मां जेको आहे वेंदुसि मिनिस्टर थींदुसि ऐं उहो बि फाइनेंस वारो। अगरि बादशाह खे कुझु ॾींहंनि खां पोइ इहा ख़बर पए त मां सचो न आहियां, मां अॻु में ई ख़यानत करे चुको आहियां, मुंहिंजो जेको अज़ीज़ आहे मां उनजे घर में इहा शइ करे चुको आहियां ऐं उन्हनि माइनि वरी का चालबाज़ी कई ऐं बादशाह त इहा ख़बर पहुती त जेको मुंहिंजो कमु करणु आहे उहो त सॼो ख़तमु थी वेंदो, जेका सॼी क़ौम आहे, सॼी नेशन आहे, जेको सॼो इजिप्ट आहे उहो कहत ज़िदा में बचंदो। तॾहिं जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम इहा शइ ओड़े नमूने हलाईंदो, उनजी फाइनेंस मिनिस्ट्री मालियाती जेका वज़ारत आहे ओड़े नमूने हलाईंदो, तॾहिं जेके आहिनि माण्हू कहत ज़दा खां बची सघंदा, न त क़ौम पूरी सॼी तबाह थी वञे अगरि यूसुफ अलैहिस्सलाम उन शइ खे न हलाया। त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे इहा शइ सोची त बादशाह खे ख़बर हुजे त मां जेको आहे ऑनेस्ट आहे, सचो आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ु अगरि कोई बि कुझु चए त जेको मूंखे इल्ज़ाम लॻल आहे जंहिंजे करे मां जेल में वियो आहियां उहो कूड़ो इल्ज़ाम आहे। इन जे करे ई यूसुफ अलैहिस्सलाम इहा शइ अॻु में ई क्लियर कई ॿाहिरि अचण खां अॻु में। त इहे जेके आहिनि ॿ शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि जॾहिं बि बाज़ का शइ हायर कंदो आहे कंहिं मुलाज़िम खे, हिकिड़ी त ऑनेस्टी आहे ऐं सचाई आहे, ॿी इहा शइ आहे त उनजी में उहे स्किल्स उहे कैपेबिलिटी हुजनि। त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजियूं ॿई शयूं जेके आहिनि उहे बादशाह जे अॻियां क्लियर करे छॾियूं। त हाणे ॿी उनखां पोइ आहे वमा बरी चवंदा आहिनि कंहिं शइ खां फ्री थिया, बरी नफ़्सी इन नफ़्स न अमारतुन। त यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था त मां जेको आहे उहो पंहिंजे नफ़्स जेको नफ़्सुल अमारा आहे, नफ़्सुल अमारा छा आहे उन शइ खां बरी न आहियां, उन शइ खां फ्री न आहियां। ऐं बिसूए इल्ला मा रहम रब्बी, बुछड़ाई ॾांहुं छिकींदो आहे, जेको नफ़्स आहे उहो असांखे बुरे कम ॾांहुं छिकींदो आहे, जेको नफ़्सुल अमारा आहे उहो बुरे कम ॾांहुं जेको आहे उहो ॻेलींदो आहे, उहो खणी वेंदो आहे। पर जंहिं ते अल्लाह सुब्हानो व तआला जे मथां रहम हुजे, जंहिंजे मथां अल्लाह जो रहम हुजे, उनखे उहो नफ़्स कुझु न करे सघंदो। हाणे नफ़्सुल अमारा छा आहे? हाणे इन आयत ते, इन लफ़्ज़ ते माअज़ अल्लाह इलाही जेके कुझु बुक्स ईअं बि चवनि था त यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ईअं चयो त अल्लाह सुब्हानो व तआला जेको आहे उहो ख़यानत करण वारनि सां गॾु न हूंदो आहे, या ईअं चयईं त मां जेको आहे को अहिड़ी ख़यानत न कई मिनिस्टर जी गैर मौजूदगी में। त उन वक़्तु इब्राहिम, उन वक़्तु जिब्राईल अलैहिस्सलाम आया ऐं उन्हनि खे कुझु यादि करायूं ऐं माअज़ अल्लाह चयूं त तूं जेको इहो कमु कयो अल्लाह सुब्हानो व तआला तोखे यादि थो कराए। त इन जे करे यूसुफ अलैहिस्सलाम ॿी आयत में चयो आहे त मां इन पंहिंजो जेको नफ़्सुल अमारा आहे मां उन शइ खां बरी न आहियां। पर इहे जेके आहिनि का बि इन जी अथेंटिसिटी न आहे, छो जो जेके बि अंबिया आहिनि, जेके बि नबी आहिनि उहे मासूम ख़ता मतिलबु गुनाहनि खां पाक आहिनि। त इहा उन शइ इन जी का बि अथेंटिसिटी इन शइ जी कोन्हे, किन बुक्स में इहा शइ लिखियलु आहे। त नफ़्सुल अमारा छा आहे, अमारा जो मक़सदु छा आहे? नफ़्सुल अमारा जो मक़सदु इहो आहे त जीअं मिसाल जे तौर ते गफ़ार ऐं अमार या ख़ब्बास या वहाब गफ़ार, ऐं इहे अल्लाह सुब्हानो व तआला जा नाला आहिनि। की इहे अल्लाह ताला जा नाला आहिनि जंहिंमें शद ऐं अलिफ इहा शइ कॉमन आहे इन्हनि शयुनि में, जीअं फ़आल, गफ़ार ऐं वहाब। त इहे अल्लाह ताला जा नाला आहिनि। अमार जो मक़सदु इहो आहे त जीअं वहाब या गफ़ार, अल्लाह सुब्हानो व तआला बार बार माफ़ थो करे। हिकिड़ो हूंदो आहे गफ़ूर, ॿियो हूंदो आहे गफ़ार। गफ़ार जो मक़सदु आहे त अल्लाह सुब्हानो व तआला बार बार माफ़ थो करे। जीअं ख़ुबुज़ आहे, ख़ुबुज़ जी मतिलबु आहे ब्रेड, मतिलबु ब्रेड केरु ठाहींदो आहे? बेकरी वारा ठाहींदा आहिनि। त ख़ब्बास जो मतिलबु आहे बेकर, जेको ठाहिण वारो आहे, उहो बार बार ठाहे थो डेली, उहो हुनजो हिकिड़ो धंधो आहे, उनजो पेशो आहे, उहो ख़ब्बास चवंदा आहिनि बेकर खे, जेको बार बार उहो ख़ुबुज़ ठाहे या उहो उनजो प्रोफेशन आहे, उहो उनजो धंधो आहे, उहो बार बार उहा शइ डेली रूटीन में ठाहींदो आहे। त गफ़ार जो मक़सदु बि इहो ई आहे त जेतिरा बि माण्हू गुनाह करे थो, अगेन एंड अगेन गुनाह करे थो, पर अल्लाह सुब्हानो व तआला वरी वरी बख़्शण वारो आहे। तव्हां जेतिरा बि गुनाह कयो, घड़ी घड़ी गुनाह कयो, अल्लाह ताला गफ़ार आहे। अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांखे घड़ी घड़ी माफ़ु कंदो। अल्लाह सुब्हानो व तआला माफ़ु करण वारो आहे। हिकु दफ़ो न, कंहिं गुनाह कयो हुनखे हिकु दफ़ो माफ़ी मिली वई, सिधे रस्ते ते आयो, वरी गुनाह कई माफ़ी न मिलंदी, न, अल्लाह सुब्हानो व तआला माफ़ु करण वारो आहे। ईअं ई अमार, अमार जी मतिलबु इहो आहे त नफ़्सुल अमारा असांजे, जीअं मुंहिंजे जिस्म जो हे हथु आहे, हे मुंहिंजो जिस्म आहे, उनजो हे पार्ट आहे हथु, हे मां न आहियां, हे मुंहिंजो हथु आहे ऐं मुंहिंजे जिस्म जो हिकिड़ो हिसो आहे। हे हथु मुंहिंजे जिस्म जो हिसो आहे, हे मुंहिंजूं अखियूं आहिनि, जिस्म जो हिसो आहिनि, जेके इहे मुंहिंजे जिस्म जा पार्ट आहिनि। इहे मां न आहियां, इहे न चवंदुमि त हे मां आहियां, इहो तव्हांजे जिस्म जो हिकिड़ो हिसो आहे।
त ईअं ई नफ़्सल अम्मारा इहे असांजी इनर असांजी इनसाइड असांजे हिकिड़ो इनसाइड हुकुम आहे हिकिड़ी कमांड आहे जेका कंटिन्यूअस असांजो हिसो आहे जेका कंटिन्यूअसली असांखे ग़लति शइ करण जी लाइ हुकुम कंदी रहंदी आहे ग़लति शइ कमु करण लाइ चवंदी रहंदी आहे उहो हिकिड़ो पार्ट अलाह सुभाणे ताला असांजी हर इंसान जे तव्हांजे जिस्म जे अंदरि रखियो आहे जेको तव्हांखे कंटिन्यूअसली ग़लति शयुनि ॾे माइल कंदो उनजो कमु ई इहो आहे त उहो तव्हांखे ग़लति शयुनि ॾे वठी वञे उनखे चवंदा आहिनि नफ़्सल अम्मारा ऐं उनजे अगेंस्ट में उनजे अपोज़िट में हिकिड़ी अहिड़ी शइ आहे हिकिड़ो पार्ट अहिड़ो आहे जेको कंटिन्यूअसली असांखे सुठियुनि अमल करण जूं त जेका उहो मलामत कंदो आहे त असां सुठा अमल कयूं शैतान जो त आउटर फोर्स हिकिड़ो आहे ई आहे शैतान जो मक़सदु इहो आहे त उन्हनि शयुनि खे हवा ॾियणु नफ़्सल अम्मारा खे हवा ॾियणु उन में फायर विझणु उनखे फ्यूल ॾियणु त जीअं असां जेको आहे ग़लति कम ॾे माइल थियूं उहो चवंदा आहिनि नफ़्सल अम्मारा जेको हर इंसान जे अंदरि आहे चाहे उहो प्रॉफिट आहे चाहे उहो आम माण्हू आहे हर इंसान जे अंदरि उहो आहे ऐं उहो कंटिन्यूअसली मलामत कंदो रहंदो आहे जीअं यूसुफ अलैहिस्सलाम दुआ घुरी ऐं दुआ में इहो ई घुरे त इल्ला तसरिफ़ अन्नी क़ैद हुन अस्बु इलैहिन अगरि तूं मूंखे इन्हनि जे मकर खां परे न कंदे त मां इन्हनि जी तरफ़ माइल थी वेंदुमि जॾहिं जेल वञण जी दुआ घुरियईं त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मुंहिंजो जेको नफ़्सल अम्मारा आहे उहो मूंखे कंटिन्यूअसली इहा शइ बुराई सेखारींदो कंटिन्यूअसली उनजो कमु इहो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम चयो त मूंखे यार इन्हनि शयुनि खां परे कर छो जो मूंखे ख़बर आहे त इहा शइ अंदरि आहे ऐं उहा शइ कंटिन्यूअसली बुराई चवंदी आहे त मां इन्हनि शयुनि खां जीअं उन्हनि जे मकर खां यार इन्हनि खां परे कर त मां पंहिंजे उन शइ सां जीअं फाइट करे सघां नफ़्सल अम्मारा सां फाइट करे सघां त इहा शइ जेका आहे नफ़्सल अम्मारा उनखे कंटिन्यूअसली विढ़णु उन सां फाइट जेका थींदी आहे उनखे सही करणु जीअं मिसाल तौरु तव्हां काॾे वञो था तव्हां को ॾिसो था गुनाह जो कमु कयो था या गुनाह जो कमु करण जो सोचो था या ॾिसो था वञो था उते तव्हांखे ख़्यालु थो अचे ऐं उते तव्हां उहा शइ नथा कयो इहो अलाह जो रहम आहे इल्ला मा रहम रब्बी इहो जेको अलाह सुभाणे ताला जो रहम आहे चवंदा आहिनि जॾहिं तव्हां ते सुठा ॾींहं आहिनि तव्हांखे हर्षे आहे तव्हां अलाह जी इबादत कयो था पंहिंजे सुठे वक़्त में अलाह खे यादि कयो था पंहिंजे ख़ुशी वारे वक़्त में त अलाह सुभाणे ताला तव्हांखे यादि कंदो तव्हांजी ॾुखे वारे वक़्त में ॾुखिया वक़्त कीअं आहिनि जीअं मिसाल जे तौर ते त को ॾुखियो वक़्तु अची थो वञे या को अहिड़ो गुनाह जो अमल तव्हांजे अॻियां अची थो वञे ऐं तव्हां उहा नथा कयो त अलाह सुभाणे ताला तव्हांजी उहा स्ट्रेंथ एतिरी ताक़त ॾिनी जो तव्हां उहो अमल न कयो तव्हांजो नफ़्सल अम्मारा तव्हांखे चए पियो पर जेका तव्हांजे अंदरि जेको गुड पार्ट आहे सुठो पार्ट उनखे अलाह ताला एतिरी स्ट्रेंथ ॾिनी जो तव्हां उहो अमल न कयो इहो अलाह जो रहम आहे इहा अलाह जी मर्सी आहे इहा अलाह सुभाणे ताला जो जेको आहे इहो अहसान आहे त उहो ई यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए थो त मां हिकिड़ो इंसानु आहे मां हाणे असांखे ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम नबी हुया उन वक़्तु जेके इजिप्ट जा माण्हू हुया उन वक़्तु जेके मिनिस्टर हुया बादशाह हुया उन्हनि सभिनि खे इहा ख़बर न हुई त यूसुफ अलैहिस्सलाम जेके आहिनि उहे अलाह जा नबी आहिनि असांखे ख़बर आहे जो असां पढ़ियो आहे असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो अलाह सुभाणे ताला ॿुधायो त यूसुफ अलैहिस्सलाम जेके आहिनि उहे अलाह जा नबी आहिनि पर हुननि जे लाइ उहे जेके आहिनि नबी न हुया हुननि जे लाइ हिकिड़ा सचा माण्हू हुया हिकिड़ा सुठा ॻाल्हाइण वारा माण्हू हुया जेके हर वक़्तु अलाह जी तबलीग करे रहिया हुया अलाह जो बारे में ॿुधाए रहिया हुया ऐं गुनाह सवाब ॿुधाए रहिया उहे हिकिड़ा सचा माण्हू हुया उन्हनि जे लाइ जीअं असांखे इजिप्ट जेका क़ौम आहे उन वक़्तु ख़्वाबनि जी या उन्हनि शयुनि ते बिलीव रखण वारा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे को अगरि उन्हनि खे सचो ॿुधाए थो या सिधो माण्हू आहे त उनखे छा कंदा उनखे पूजींदा त तूं ई सभु कुझु आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त अगरि मां इन्हनि खे इहा शइ न ॿुधाई त मां बि हिकिड़ो इंसानु आहे ऐं मूं में बि इहा शइ आहे जेका हर इंसान में आहे त थी सघे थो इहे मूंखे पूॼणु लॻनि थी सघे थो इहे उहो शिरक करणु लॻनि जेको अलाह सुभाणे ताला मना कयो आहे त इहो जेको नफ़्सल अम्मारा आहे इहो हर इंसान जे अंदरि आहे इहो अलाह जो रसूल जेको अलाह जो पैगम्बर अलाह जो रसूल नबी जेको आहे इहो यूसुफ अलैहिस्सलाम इहा हिकिड़ी टीचिंग था ॾियनि कंहिंखे असां सभिनि खे ऐं जेको उहो ब्रेड वारो हुयो जेको शराब पीअण वारो बादशाह खे ऐं बादशाह खे बि ॿुधाइनि था त मां जेको आहे ईअं न आहे त मां हिन केस में बरी थी वियुमि इन केस में मुंहिंजो जीअं हाणे कोर्ट में को वियो उन ते केस हुयो उहो सचो साबित थी वियो इन जो मक़सदु इहो न आहे त सॼी ज़िंदगी जेको बि उहो कंदो त उहो सचो आहे न थी सघे थो अॻिते हली उहो को अहिड़ो अमल करे जेको सही न हुजे त इहा शइ यूसुफ अलैहिस्सलाम असांखे ॿुधाए थो त जेको असां में नफ़्सल अम्मारा आहे उहो हर इंसान में आहे
चाहे को सूर बकरा यादि करे छॾे, चाहे को चवंदा आहिनि रूम में आयो हिन चेहरे में एॾो नूर आहे, हिन जा अमल एॾा सुठा आहिनि जो सॼे घर में या सॼे कमरे में नूर फैलिजी वियो, इन सां मिलण में असांखे ख़ुशी थी वई, या चवंदा आहिनि मस्जिद जो इमाम आहे, या हिन जी तजवीज़ एतिरी सुठी आहे जो पढ़ंदो आहे त असांखे रोअण अची वेंदो आहे, या कोई हज ते वियो या कोई इतिकाफ़ में वेठो, उन वक़्तु बि नफ़्सल अमारा जो कमु इहो ई हूंदो आहे त उहो ग़लति कम ॾे माइल करे असांखे, उनजो कमु ई इहो आहे, उन जिस्म जे पार्ट जो कमु ई इहो आहे त ईअं न आहे त उहो नफ़्सल अमारा ख़तमु थी वियो, जेको घणो दीन ते थो हले, जेको घणा बयान थो ॾिए, या जेको उन में उहा शइ न आहे। न, सभिनि में इहो नफ़्स आहे, ऐं इहो नफ़्स जेको आहे कंटिन्यूअसली असांखे आमादा कंदो रहंदो आहे ग़लति कम लाइ। त असां सम्झंदा आहियूं त न हे रिलीजियस माण्हू आहे, हे इस्लामी माण्हू आहे, हे वॾो आलिम आहे, या हे वॾो बुज़ुर्ग आहे, या इहो को गुनाह जो कमु नथो करे सघे, या वरी इहो जेको इन्हनि शयुनि खां पाक आहे। न, पोइ माण्हू छा कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे पूॼणु लॻंदा आहिनि, पोइ माण्हू उन्हनि जो ग़लति सही सभु ॻाल्हियूं, अगरि को ग़लति बि हूंदो त उहा बि शइ उनजी न मञींदा आहिनि। जीअं हाणे पब्लिक इमेज आहे, हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मां वेंदुसि, पब्लिक ऑफिस हूंदी, मिनिस्टर थींदुसि, जिते माण्हुनि सां डीलिंग हूंदी, त उहा ई जीअं मिनिस्टर हूंदा आहिनि, वज़ीर हूंदा आहिनि, या का बि पब्लिक फिगर हूंदी आहे, उन्हनि खे पंहिंजो इमेज ठाहिणो हूंदो आहे माण्हुनि जे अॻियां। जीअं मिसाल जे तौर ते जीअं वज़ीर ऐं मिनिस्टर आहिनि, वञनि था साल में 2 सालनि में 3 सालनि में हिकु दफ़ो के ग़रीब जे घर वञनि था, उते उन्हनि सां हेठि बि मानी खाईंदा, उते अहिड़ा अमल कंदा जेको हर को ग़रीब कंदो आहे, या को पाणी ॾिसंदा त पाणी में हलिया वेंदा, या छो जो उन्हनि खे माण्हुनि जे अॻियां पंहिंजो इमेज ठाहिणो आहे। ऐं तकरीरूं कंदा त उते इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदा, उते रोज़गार जूं ॻाल्हियूं कंदा, उते सभु उहे ॻाल्हियूं कंदा जेके असलियत में नथियूं थी रहनि। माण्हू जेके आहिनि बुख में मरनि था, माण्हुनि वटि रोज़गार कोन्हे, ऐं उते नाइंसाफ़ी थी रही आहे, इहा उन्हनि खे ख़बर आहे, उहो उन्हनि जे हुकुम सां ई थींदो आहे, पर माण्हुनि जे अॻियां उन्हनि खे पंहिंजो इमेज ठाहिणो हूंदो आहे त माण्हू असांखे जेको आहे सही सम्झनि। पोइ जॾहिं माण्हू उन्हनि खे सही सम्झंदा आहिनि ऐं माण्हुनि जे ज़हन में उहा शइ ठही वेंदी आहे त न इहो जेको आहे सही आहे, इहो ग़रीब सां वेही मानी बि खाए थो, इहो जेको आहे लही करे पाणी में बि हलियो वियो, न हीअं बि कयो, ऐं इहे सचियूं ॻाल्हियूं थो करे, त उहे जेके आहिनि माण्हुनि जे अॻियां हिकिड़ा मसीहा थी वेंदा आहिनि। ऐं पोइ माण्हू चवंदा आहिनि त न इहो जेको करे थो सही थो करे, इहो ग़लति करे ई नथो सघे। त यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त मूंखे उन पोस्ट ते वञिणो आहे जेका पब्लिक फिगर आहे, ऐं उन में माण्हू जेके आहिनि थी सघे थो मूंखे पूजनि, ऐं मां उन्हनि खे अॻु में ई ॿुधाए छॾियां त मां बि हिकिड़ो इंसानु आहे, ऐं मूं में बि इहा शइ आहे जेका तव्हां सभिनि में आहे, त उहा शइ अलाह जे रहम खां सवाइ इल्ला मा रहम रब्बी, जेसि ताईं अलाह सुब्हानो ताला जो रहम न आहे इंसान जे मथां, त उहा शइ पासे नथी थी सघे। जेको नफ़्सल अमारा आहे, उहो जेको इंसान जो पार्ट आहे, उहो कंटिन्यूअसली ग़लति चवंदो रहंदो आहे। उन खां पोइ चए थो इन रब्बी गफ़ूरुर रहीम, बेशक इन चवंदा आहिनि, इन जो असां वटि जेको तर्जुमो थींदो आहे बेशक, पर इहो हिकिड़ो ज़ोर ॾिनल आहे जंहिंखे असां सिंधी में चऊं त ज़रूरु, बेशक ज़रूरु इहा शइ आहे। इन रब्बी, मुंहिंजो जेको मास्टर आहे, मुंहिंजो जेको रब आहे, ज़रूरु मुंहिंजो रब जेको आहे उहो गफ़ूरुर रहीम आहे, उहो माफ़ु करण वारो आहे, उहो रहीम आहे, उहो घड़ी घड़ी माफ़ु करण वारो आहे। जॾहिं बि तव्हां को गुनाह था कयो ऐं अलाह सुब्हानो ताला खां तौबा था कयो, अलाह खां माफ़ी था वठो, त अलाह सुब्हानो ताला तव्हांजे सॼा जेके गुनाह आहिनि उहे वाश आउट थो करे छॾे, उहे सॼा साफ़ु था थी वञनि। जीअं शीशे तां का शइ ईअं साफ़ु थी वेंदी आहे, शीशो सफ़ा साफ़ु थी वेंदो आहे, ईअं तव्हांजा गुनाह सॼा साफ़ु था थी वञनि, ऐं अलाह सुब्हानो ताला तव्हांजा जेके पुराणा गुनाह आहिनि उन्हनि खे सवाब में कन्वर्ट थो करे छॾे। त इहे हिकिड़ा अहिड़ा गुनाह आहिनि जेके डायरेक्ट अलाह जा आहिनि। जीअं मिसाल तौर ते को फ़र्ज़ु निमाज़ थो छॾे ॾिए, को ज़कात नथो ॾिए, या को शिरक थो करे, इहे त अलाह सुब्हानो ताला उन वक़्तु ई माफ़ु कंदो आहे। ॿिया उहे गुनाह आहिनि जेको असां माण्हुनि सां ग़लति था कयूं, कंहिंसां मां चीटिंग कई, कंहिंसां कूड़ ॻाल्हायो, कंहिंजी ग़ीबा कई, ऐं कंहिंजो हक़ु खाधो, कंहिंजो माल खाधो, त उहे बि अलाह सुब्हानो ताला उहे गुनाह बि माफ़ु थो करे छॾे, छो जो उहे अलाह जी मख़लूक आहे, असां अलाह जी मख़लूक सां ग़लति था कयूं। जॾहिं अलाह जी मख़लूक सां ग़लति था कयूं त अलाह सुब्हानो ताला उहे गुनाह बि असांजा माफ़ु थो करे छॾे, उहे गुनाह बि तव्हांजा माफ़ु करे छॾींदो अगरि तव्हां अलाह सुब्हानो ताला खां माफ़ी वठंदव। ऐं ईअं न आहे त कंहिंजा दरवाज़ा माफ़ी जा बंदि थी विया, न, अलाह वटि हर क़िस्म जे गुनाह जी माफ़ी आहे। ईअं न आहे त हिन वॾो गुनाह कयो हिन जी माफ़ी न आहे, ईअं न आहे त हिन नंढो गुनाह कयो हिन जी माफ़ी आहे। अलाह सुब्हानो ताला तव्हां जेतिरा बि गुनाह कयो, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त अगरि तव्हांखे आसमान ताईं तव्हांजे पहाड़नि जेतिरा गुनाह हुजनि, सिर्फ़ु हिकु दफ़ा अस्तग़फ़ार चओ दिलि सां, त अलाह सुब्हानो ताला उहे सॼा गुनाह तव्हांजा माफ़ु करे छॾींदो। त अलाह सुब्हानो ताला हर क़िस्म जो गुनाह माफ़ु थो करे, पर मसइलो थींदो तॾहिं आहे जॾहिं माण्हू तौबा थो करे
ऐं उन खां पोइ हुनजी जेका अंदरि जी फीलिंग आहे, अंदरि जेको पंहिंजो पाण सां नफ़रत थो करे उन गुनाह जे करे, इंसान में उहा सुठी फीलिंग बि आहे सुठा अमल करण जी, पर जॾहिं ग़लति अमल करे थो पोइ उनखे पंहिंजो पाण खां हेठि थी थिए, पंहिंजो पाण खां नफ़रत की मां इहो ग़लति कमु कयो आहे, त हिकु ग़लति खां पोइ ॿियो ग़लति, ॿिए या इस्तग़फ़ार बि चई छॾे, अलाह खां माफ़ी बि वठी छॾे, पर अंदरि जी जेका फीलिंग आहे उहा हुनखे रहे थी। त उहा फीलिंग तव्हां ख़तमु करे छॾियो, छो जो अलाह सुभाणे ताला चए थो मां गफ़ूर रहीम आहियां, मां तव्हांखे माफ़ु करे छॾियो। अलाह गफ़ार आहे, उहो घड़ी घड़ी माफ़ु करण वारो आहे। अलाह सुभाणे ताला तव्हांखे माफ़ु करे छॾियो, त उहा फीलिंग जेका आहे पंहिंजो पाण सां नफ़रत वारी, उहा शइ ख़तमु करे छॾियो। अलाह सुभाणे ताला जॾहिं बि तव्हां माफ़ी वठो था, अलाह ताला माफ़ु थो करे। पुराणा जेके तव्हांजा गुनाह आहिनि उहे त अलाह ताला माफ़ु करे थो, पर जेके तव्हां गुनाह कया आहिनि उन्हनि खे अलाह ताला सवाब में थो मटाए छॾे। जेके तव्हां गुनाह कया आहिनि, अगरि अलाह सुभाणे ताला सां सचे दिलि सां तव्हां माफ़ी था वठो ऐं उन खां पोइ नेक अमल था कयो, सिधे रस्ते ते था अचो, त अलाह सुभाणे ताला तव्हांजा जेके गुनाह आहिनि उन्हनि खे बि अलाह ताला सवाब में कन्वर्ट थो करे छॾे, मटाए थो छॾे। इहे अलाह सुभाणे ताला जा जेके आहिनि तोहफ़ा आहिनि, जीअं अलाह ताला जो नालो आहे वहाब। वहाब जो मतिलबु आहे त गिफ्ट ॾियणु, कंटिन्यूअस। ईअं न आहे त कोई हिकु दफ़ो अलाह सुभाणे ताला पंहिंजी नेमत ॾिनी, पंहिंजियूं सुठियूं शयूं ॾिनई। अलाह सुभाणे ताला कंटिन्यूअसली असांखे पंहिंजियूं नेमतूं नवाज़ींदो आहे, पंहिंजा तोहफ़ा ॾींदो आहे, कंटिन्यूअस ॾींदो आहे, कंटिन्यूअसली अलाह ताला माफ़ु कंदो आहे। अलाह सुभाणे ताला असांखे माफ़ी वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांखे हर क़िस्म जे गुनाहनि खां बचाए, ऐं असांजे जिस्म में जेको इहो पार्ट आहे जेको असांखे गुनाह जी तरफ़ माइल थो करे, एतिरी स्ट्रेंथ ॾिए त असां इन सां फाइट करे सघूं। ऐं इहो हर वक़्तु असांखे चवंदो रहंदो आहे, अलाह जो रहम जेसिताईं असांजे मथां न हूंदो त असां इन शइ सां फाइट न करे सघंदासीं। अलाह सुभाणे ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।